सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस गुलजार अहमद शेख जो सिंध जे तफरी सियाहती माग गोरख हिल स्टेशन ते इम्कानी दौरे जे प्रोग्राम में सिंध हुकूमत गोरख अथॉरिटी अमले ऐं ज़िले इंतजामिया दादूअ जूं निंडूं हराम थी वयूं। 13 सालन में रोडन जी मरम्मत ऐं ॿियनि तामीराती मंसूबनि जे मुकम्मल न थियण सबब चीफ जस्टिस पाकिस्तान जे दौरे ते रोडन जी मरम्मत ऐं ॿिया तामीराती कम ॾींहं राति जारी आहिनि। सिंध जे मरी गोरख हिल जे तरक़ी तफ़री सहूलतुनि जे लाइ सालियाना अरबें रुपया बजट जारी थियण ते चीफ जस्टिस सिंध पारां नेब खे तहक़ीक़ात लाइ हुकुम ॾियण बावजूद 1.5 साल ताईं जांच पूरी न थी सघी। सिंध हुकूमत ऐं गोरख हिल अथॉरिटी चेयरमैन PPMA ने रफ़ीक अहमद जमाली आफ़ीसरनि ऐं ठेकेदारनि जी मिली भगत सां करप्शन जारी, जंहिंजे करे 13 सालनि खां तरक़ियाती कम मुकम्मल न थी सघिया, जंहिंमें पीअण जो साफ़ पाणी, अस्पताल, पुलिस स्टेशन, रोड ऐं वण लॻाइण वारा कम अधूरा रहिजी विया आहिनि ऐं जेको बि कमु थियो उन में नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियो आहे, जॾहिं त हर साल बजट मिलण बावजूद कम सिर्फ़ कागज़ी कारवायुनि ताईं महदूद आहे ऐं अरबें रुपयनि जी करप्शन थियण ते गोरख बचायो एक्शन कमेटीअ जो सालनि खां एहतजाज पिणु जारी आहे। अॻुवाणनि मीडिया खे ॿुधायो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते नेब ऐं ॿियनि इदारनि जांच करण बदिरां पंहिंजो हिसोपती वठी ख़ामोश आहिनि। आफ़ीसर ऐं ठेकेदार ऐं कंपनियूं हींअर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे दौरे जो ॿुधी वरी बि गैर मयारी कम जारी आहे, जंहिंमें ठेकेदार असलम काकड़ ऐं फैफको कंपनी ऐं ॿिया शामिल आहिनि। हुननि चयो त फौरन गोरख हिल स्टेशन जे चेयरमैन अमले ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी सरकारी लुटियल खज़ानो वापसि कराए तफ़री माग जो कमु मुकम्मल करायो वञे। जोईअ जूं सुॼाग धुरियूं चीफ जस्टिस पाकिस्तान अॻियां एहतजाज करे संदन पोलह पधिरा कंदासीं।